नाज़रीन, ठारूशाह वेझो ॻोठ अब्दुल मजीद अबड़ो मां बरसात जो गंदो पाणी निकाल न थियण सबबि केतिरनि ई ग़रीब पोरियतनि जा घर ड्रही पइजी विया आहिनि। ॻोठाणनि खे हुकूमत तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी इमदाद न मिली सघी आहे। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर फराज़ मलूक मस्तोई। जी फराज़, मौजूद आहियूं ठारूशाह वेझो ॻोठ अब्दुल मजीद अबड़ो में, जिते चौमासे जे बरसातुनि खां पोइ जेको पंहिंजे ॻोठ में जो गंदो पाणी बीठल आहे उहो अञा ताईं न निकिरी सघियो आहे। अचो त तव्हांजे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असां स्कूल में लॾे वियासीं, जायूं किरी पियूं, दर पतर थियासीं, पाणी बीही वियो, पुटड़ा जायूं किरी पियूं, उसन में पाछनि में असां वेठा आहियूं। मुंहिंजा पुटड़ा असां दर पदर लॻा वेठा आहियूं। जेको अचे सो बंदर न अचे, माण्हू विच ते खायूं था वञनि, असांखे त कुझु न मिलियो। ऐं मच्छरदानी बि न मिली, बचड़नि जे मथां असां वेठा आहियूं। विल ते जायूं भॼी पियूं, माल मरी विया। स्कूल में वञी वेठासीं, उते बि असांखे राशन कोन मिलियो, न खाधो न पीतो। अली साहब पानी धाणी बि छॾे हेॾे फिटो कई। रातो वापस चढ़े असां बचा विया, बंदूकूं खयनि, कुहाड़ियूं खयनि, भॼी आया वीचारा। असां गरीब मिसकिन आहियूं, असांजी जॻहियूं किरी पियूं आहिनि, कंहिं बि असांजी का मदद कान कई आहे। बुख हुजे ते बि असां हिते स्कूलनि में वेठा हुआसीं, पर असांखे जोड़ा कढी चई वियो न त असां मिसकिन असां छा कयूं, कंहिंखे असां चऊं। अली साहब हथ सां असांजे बोड़ा जॻह किराई अथई, न को इमदाद न को टेंट न का शइ जॻह किराए छॾी अथई, तबाह करे ग़रीबनि खे छॾियो अथई। हिते बरसात में असांजा घर जेके निकिरी पिया आहिनि, स्कूल में वेठा हुआसीं। हाणे स्कूल में मोटी असां वण हेठों वेठा आहियूं, का शइ ताणी अॼु ताणी असांखे न मिली आहे। असां परेशान तमामु आहियूं। असांखे न टेंट मिलियो आहे, न को राशन मिलियो आहे, का शइ न मिली आहे। असांजा घर जेके निकिरी पिया, तबाह थी विया आहियूं। राति जेका थी त असांजे हिन दह पालाण में पाणीअ जी ॼण बरसाति खां पोइ जेका समय नालो टुटो त हिते पहिरीं दह पालाणूं ऐं दह मंछ जा कुझु ॻोठ हे अची विया पाणीअ में। बाक़ाइदे ईअं जीअं बाक़ाइदे दरिया जो को पाणी वहे, अहिड़े नमूने आहे। जीअं तव्हां मुतासिर ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जेको आहे ॻोठाणनि डीसी नौशरो फिरोज़ समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते ॻोठ मां गंदो पाणी निकाल कराए ॾिनो वञे, जीअं तव्हांजा ॻोठाणा जेके आहिनि उहे पंहिंजा फ़सुल खाए सघनि ऐं बहितर नमूने खां ज़िंदगी गुज़ारे सघनि।